नाज़रीन खे ॿुधाईंदा आलू त शहनशाह जज़्बात नाले वारे अदाकार मोहम्मद अली जे विछोड़े खे 15 साल विहामी विया आहिनि। हू विछड़ियो आहे पर मदान जी दिलुनि में अॼु बि ज़िंदा आहे। सन ज़िंदगी बाबति पेश आहे ही रिपोर्ट। लॉलीवुड फिल्मनि में पाण मञाईंदड़ ऐं पंहिंजी मुनफरद सुञाणप रखंदड़ ऐं जज़्बात जो शहनशाह अदाकार मोहम्मद अली 19 अप्रैल 1931 ईस्वी ते सैयद मुर्शिद अली जे घर में जन्म वरितो। मुझे ऐसी रिहाई नहीं चाहिए। मैं इस मुर्दा जिंदगी का बोझ उठाने के लिए तैयार नहीं। मुझे मेरे 12 साल वापस दे दो। मैं इंसाफ और कानून को पुकार रहा हूँ। इंसाफ और कानून मेरी आवाज क्यों नहीं सुनते? मोहम्मद अली के अदाकारी जो शौक़ नंढे हूंदे खां हो, पर हुन फन जी शुरुआत बाक़ायदे नमूने 1956 ईस्वी खां कई। मोहम्मद अली रेडियो पाकिस्तान हैदराबाद में ॿारनि जे प्रोग्राम मां पंहिंजे फन जी शुरुआत कई, जंहिंखां पोइ हुन रेडियो पाकिस्तान कराची में सदाकारी शुरू कई। फिल्म तुम मिले प्यार मिला में अदाकारा ज़ेबा सां वेझड़ाई थी, जेका शादी में तब्दील थी वई। जिंदगी के सफर में अकेले थे हम, आप जैसा हमें मेहरबान मिल गया। जिंदगी के सफर में अकेले थे। मोहम्मद अली 269 फिल्मनि में कम कयो। संदसि 28 फिल्मूं सिल्वर जुबली, 54 गोल्डन जुबली, 8 प्लैटिनम जुबली ऐं 1 फिल्म बॉबी डायमंड जुबली जो एजाज़ पिण माणियो। मोहम्मद अली 91 ब्लैक एंड व्हाइट ऐं 178 रंगीन फिल्मनि में कम कयो। मोहम्मद अली 2 फिल्मूं पाण प्रोड्यूस कयूं। उन्हनि फिल्मनि में आग ऐं जैसी जानते नहीं शामिल आहिनि। मोहम्मद अली जूं मशहूर फिल्मूं इंसान और आदमी, दामन और चिंगारी, आग, कनीज़, इल्जाम, गुमराह ऐं ॿियूं शामिल आहिनि। मोहम्मद अली न रुगो अदाकार हो, पर सोशल भी माण्हू हो, जंहिं गरीब माण्हुनि जे इलाज लाइ अली ज़ेब फाउंडेशन नाले अस्पताल भी खोली। अदाकार मोहम्मद अली के CNN पारां एशिया जो बेहतरीन अदाकार जो एजाज़ पिण ॾिनो। जज़्बात शहनशाह मोहम्मद अली 19 मार्च 2006 में हिन फानी दुनिया मां लाडाणो करे वियो। नजर नजर से मिलाओ के रात जाती है, ये रात जाती है। उठाओ जाम उठाओ के रात जाती है।